दोस्तों उर्स चांडियो ही एल्बम आहे। उर्स चांडियो जो 38 नंबर निमाणो आशिक तमामु ज़बरदस्त एल्बम आहे ऐं ही यूट्यूब ते अवेलेबल पियो आहे। उन खां पोइ आहे उर्स चांडियो जो एल्बम नंबर 23 थर प्रोडक्शन में। ही बि तमामु बहितरीनु एल्बम आहे, सुठो एल्बम आहे। उन खां पोइ आहे उर्स चांडियो जो वॉल्यूम नंबर 52-35 इश्क छॾिया यादी दिया दी। उन खां पोइ आहे उर्स चांडियो जो वॉल्यूम नंबर 35 थर प्रोडक्शन जो ज़बरदस्त एल्बम आहे। ही बि यूट्यूब ते अवेलेबल पियो आहे। उन खां पोइ आहे नाज़ प्रोडक्शन जो एल्बम नंबर 28 तमामु बहितरीनु आहे। उन खां पोइ उर्स चांडियो जो आहे नंबर 23 एल्बम। ही बि सुठो एल्बम आहे। उर्स चांडियो काफ़ी पुराणो फ़नकार आहे। ज़बरदस्त हिन जा एल्बम आहिनि रिलीज़ थियल। सुठो फ़नकार आहे। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त लाइक ज़रूरु कंदा।